अली हिकु चैंपियन आहे, अली हिकु चैंपियन आहे, अली हिकु चैंपियन आहे। अड़े अड़े अली भा, काॾे था वञो तव्हां ख़ुशीअ सां झूमंदे? छा थियो आहे अॼु? उस्मान, अॼु असांजी टीम क्रिकेट मैच खटियो आहे जंहिंमें मूं सभ खां वधीक रन्सूं ठाहियूं आहिनि। अड़े वाह, हे त तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे चैंपियन त समीर आहे। हिन जो सरासरी रन रेट 9 रन्सूं फी ओवर आहिनि। उस्मान, मूं 5 ओवरनि जे मैच में पहिरें ओवर में 8, ॿिए ओवर में 12, टे ओवर में 13, चौथे ओवर में 10 ऐं पंजे ओवर में 12 रन्सूं ठाहियूं आहिनि, जंहिंमां इहो ज़ाहिर आहे त मुंहिंजो सरासरी रन रेट सुठो आहे। इहो तूं कीअं थो चई सघीं? मां नथो मञा। ठीकु आहे, भला हिसाब करे ॾेखार। छो न? सरासरी नंबर मालूम करण लाइ सभिनी नंबरनि खे जोड़ करे जेको जवाब अचे उनखे टोटल नंबरनि सां वंड करियो। जेको नंबर ईंदो उनखे सरासरी या मीन नंबर चइबो आहे। मुंहिंजो सरासरी रन्सूं मालूम करण लाइ सभिनी ओवरनि में ठहियल रन्सुनि खे जोड़ कंदासीं। जीअं त 8 + 12 + 13 + 10 + 12 जेके सभई 55 रन्सूं थियनि थियूं। हाणे 55 खे मथे न्यूमिरेटर में लिखंदासीं ऐं टोटल ओवर जेके 5 थियनि था जंहिंखे हेठि डिनोमिनेटर्स में लिखंदासीं। हाणे टोटल रन्सुनि 55 खे टोटल नंबर ऑफ ओवर्स सां वंड कंदासीं जेकी 5 आहिनि। जीअं त असां पहिरियों ई वंड करण सिखी विया आहियूं। वंड करण लाइ असां न्यूमिरेटर 55 खे अंदर लिखंदासीं ऐं डिनोमिनेटर 5 खे ॿाहिरि लिखंदासीं ऐं हल कंदासीं त जवाब 11 आयो। अड़े वाह, ज़बरदस्त! मञणो पियो अदा, अली चैंपियन आहे। अली, तोखे त पाकिस्तान जे जूनियर क्रिकेट टीम जो चैंपियन थियण घुर्जे। हा, पर जूनियर टीम जो असर त तमामु सुठो बैट्समैन आहे। हू वाकई चैंपियन आहे। आख़िरी मैच में असर 5 ओवरनि में 13, 12, 10, 11 ऐं 14 रन्सूं ठाहियूं हुयूं। त उनजो सरासरी रन रेट केतिरो थींदो? छा तव्हां ॿुधाए सघो था त असद जो रन रेट अलीअ खां केतिरो घणो आहे? त असद जो रन रेट थियो 12। त मूंखे वधीक प्रैक्टिस करण घुर्जे त मां वधीक अॻिते वधी सघां। अचो त मैच था खेॾूं।